नासिन दोदापुर भरसा खुदाबाद के इलाइक़े जाफराबाद बुलेदी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बरसात जो पानी निकाल न थी सघियो आहे, जंहिं सबब इलाइक़े वासी ॾुखियाईयुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन हवाले से तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर बशीर अहमद कटोहर। जी बशीर। जी बिल्कुल, हिन वक्त असीं मौजूद आहियूं दोदापुर भरसा जाफराबाद बुलेदी वारे इलाके में। ही जाफराबाद बुलेदी जो ॻोठ है जिते असां मौजूद आहियूं। जिते तव्हां ॾिसी सघो था त हिन वक्त बि जेके ज़मीनूं आहिनि उहे इलाइक़ा आहिनि उहे हिन वक्त बि 2 खां 3 फुटनि ताईं पाणी जे हेठि आयल आहिनि। हिन इलाइक़े में हिन टाइम ताईं का बि सरकारी सतह ते को रिलीफ हिन इलाइक़े वासियुनि खे न मिलियो आहे। हिन इलाइक़े वासियुनि जी हिन जाफराबाद बुलेदी ॻोठाणनि जी हिन टाइम ताईं का बि रिलीफ न कई वई आहे, जंहिं सबबु हितां जा जेके इलाइक़े वासी आहिनि उहे सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। असां हिते मौजूदु इलाइक़े वासियुनि सां हितां जा ॻोठाणनि सां बरसाति मुतासिरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। असांजे हिते कोई बि न आयो आहे, न मुख़्तियार करायो आहे, न कोई MP आयो आहे, न कोई बि न आयो आहे। वोट वठण खां भजदा था अचनि त बस जाफराबाद जा वोट असांखे ॾियो। उन महिल खां वठी 4 महीननि खां वठी असांखे न कोई हेठि कटण छॾे थो गड़ी खेरे ॾिए, न कोई हर को पंहिंजा ज़मीन खाली करे वेही रहियो आहे। हिते असां नांग त न आहियूं मिटी खाईंदासीं, 12 महीना हिते वेहूं अञा बुख को काॾे ॾियूं। सैफलात रही करे मजबूर थी करे घणनि दरनि ते वियासीं और एतिरो कुझु वञी हिते असां इलाज मथां रोडनि ते साईं पिया आहियूं। कोई महिरबानी करे कोई अची असां वटि अची साईं सार संभाल लाहे, पर कंहिंखे छा कोई अहसास ई न थियो। हेवा 3 महीना थियो स्कूल जो, असां रस्तो ई न आहे, असां काॾे स्कूल पढ़ण वञूं। 3 महीना थियो बरसाति के हे पाणी अञा तक न आहे निकितो, असां पढ़ी बि नथा सघूं। हाणे महिरबानी कयो ॻोठ जाफराबाद बुलेदी आहे, ॾिसो था तव्हां हे भुॻल आहे, तव्हां महिरबानी करे असांजो मदद कयो। असांजो स्कूल ॿुधल आहे, को अचे नथो इमदादी ॾियण, हिते असां पढ़ी नथा सघूं। असां चऊं था को अचे वॾेरो को जो पाणी निकाल कराए। को अचे ई नथो, को कढे ई नथो। 4 महीना थी विया, शइ न आयो आहे सरकारी, न लिखण वारो आयो आहे, न को ॾियण वारो आयो आहे। जी बिल्कुल, तव्हां हिते मौजूदु मुतासिरनि जूं इलाइक़े वासियुनि जूं जाफराबाद बुलेदी वासियुनि मुतासिर ॻोठाणनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु हुयो त 4 महीना गुज़री विया आहिनि, लेकिन तालुके गड़ी खेरो जे इंतिज़ामिया तरफ़ां DC जेकावा तरफ़ां हिन टाइम ताईं हिन इलाइक़े ॾे हिन ॻोठ ॾे सार संभाल न लथो आहे। न ई हिन टाइम ताईं हिन ॻोठ में को NGOs आयो आहे सर्वे करण लाइ, न ई को हिननि खे हिन टाइम ताईं को इमदाद मिलियो आहे, न राशन मिलियो आहे, न टेंट मिलियो आहे। हिननि वज़ीर आला सिंध DC जेकावा आहिनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त जल्द खां जल्द ॻोठ जी मुख़्तलिफ़ NGOsनि खां सर्वे कराए उन्हनि जी वार करे उन्हनि खे इमदाद ॾिनो वञे।